दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वैरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिसो त हाणे कीअं न चाकर ख़ान कोशिश में आहे त मां रुंडे खां हर हिसाब जी किताब वठां ऐं रुंडे जीअं माण्हुनि खे ज़लील ख़ुआर कयो, पैसा लुटे खाधई ऐं अहिड़े हिसाब सां हसीना खे बि हू क़ाबू करे वेठो आहे। हाणे जेको आहे दोस्तों इहो जेको सीरियल आहे इहो हसीना खे हितां कंहिं न कंहिं तरीक़े सां कढण जी कोशिशि कंदो ऐं इन्हनि सां मिली चुको आहे। सीरियल फ़िलहालु सचूं बुचूं ॻाल्हियूं करे थो, बाद में सीरियल जो ईमान बि लहूलुहान थी वेंदो ऐं रुंडे जा पेर खणंदो ऐं रुंडे जो साथ ॾींदो। रुंडो इन ते अहिड़ो हथड़ो घुमाईंदो जो सीरियल इन्हनि जे क़दमनि में पियो हूंदो, इन जूं ॻाल्हियूं पियो ॿुधंदो। अचण वारे एपिसोडनि में काफ़ी तव्हांखे रोमांटिक सीन बि ॾिसण वटां मिलंदा, जहिड़े वारा सीन, वेरनि जा सीन, मुनाफ़क़त ऐं चाकर ख़ान जूं कुझु अहिड़ा फ़ैसिला, कुझु बेवकूफ़ियूं ऐं सावल जा सीन बि ज़बरदस्त एक्शन वारा तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। इहे अचण वारे एपिसोडनि में सभु कुझु थियण वारो आहे। अगरि अपडेट सुठी लॻी त दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह तव्हां ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ख़ुदा हाफ़िज़।